प्रियालो थिए सिंध जिस्कम प्रियालो पारां क़ौमी रागी ऐं सिंध जे बेझल सरवन सिंधीअ जी 27वीं वरसी संदसि अबाणे शहर प्रियालो में मल्हाई वई। वधीक उन हवाले सां ॾिसूं था मुश्ताक अहमद सोलंकीअ जी ही रिपोर्ट। नाज़रीन, जीअं त हर साल जीअं हिन साल बि प्रियालो में सरमद सिंधी जी वरसी मल्हाई पई वञे। हिते खोड़ सारा ॿाहिरां ऐं प्रियालो शहर जा माण्हू आयल आहिनि। अचो त उन्हनि खां पुछूं त उन्हनि जो छा चवणु आहे। अदा सरमद सिंधी असांजे प्रियालो शहर सां गॾु पूरे सिंध जो हिकिड़ो क़ौमी रागी सिंध जो बीजल हुयो, जंहिं पंहिंजे राग जे वसीले सिंधी क़ौम में बेदारी आंदी ऐं सिंधी माण्हुनि खे जेको आहे सो सुजाॻ कयो त पंहिंजे सिंध जे हक़नि जे लाइ, पंहिंजे जेको आहे धरतीअ जे हक़नि जे लाइ जेको आहे सो जाखोड़ियो। अल्लाह ताला हुन जी हयाती एतिरी कई, न त हिन वक़्त ताईं सरमद पूरे हिन सिंध जे राग वारी दुनिया ते शायल हुजे हा। सिंधीअ जो असुल नालो साईं जेम्स सैद सरमद सिंधी रखियो। साईं जेम्स सैद ॾाढे प्यार ऐं ख़ुलूस सां सरमद सिंधीअ जो नालो इन करे वरितो जे हू पूरी सिंध खे सरमद जे नाले सां मशहूरु थी वञे ऐं सिंधी क़ौम सां मुहबत जे इज़हार जे करे सरमद सिंधी तमामु वॾो इंसान ऐं फ़नकार हुयो ऐं जंहिं चयो त भले यार असांजो यार न थी पर धरतीअ जो गद्दार न थी। अॼु प्रियालो में शहीद सरमद सिंधी जी 27वीं वरसी मल्हाई वञे पई। सिंध जे कुंड कुर्छ खां ईंदड़ दोस्तनि खे असां हिते भलीकार जी कैंप कहाई आहे। हुननि खे हुनजे असां तहे दिलि शुक्रगुज़ार आहियूं। सिंध जे कुंड कुर्छ में जेके अचनि था सरमद जी यादि खे हिते ताज़ो करणु, पंहिंजे मदार ते हाज़िरी भरणु ऐं जसो आहे उन दोस्तनि खे जेके सिंध ऐं सरमद खे असांखे विछड़े 27 साल थी विया आहिनि, पर लॻे कोन थो 27 साल थी विया आहिनि। असांखे उहो ॾींहुं अॼु बि यादि आहे त सरमद जेको आहे असांखे कीअं विछड़ी वियो ऐं अॼु बि असांखे दिलनि में उहे यादि आहे। यकीन कयो तव्हां नंढा ॿार बि ॾिसंदव जेके उन वक़्तु ॼावल बि न हुया, पर हू अॼु बि सरमद खे पंहिंजो सफ़ा सीने सां गॾु भाइनि था। सबकाबर बुकन बासे का जय तई दाता दी जंबश खाने जा मुस्ती अले ता जे मिठो इन करे हक मौजूद जे सिंध जे बशीर खान कुरैशी जे संजय सर जे असां जिते गॾु थियूं शहीद सरमद सिंधी 27वीं वरसी मुनासिब सां सकरा कई जी आयाज़। शहीद सरमद सिंधी उहो हिकु क़ौमी रागी हुयो जेको सैयद मंसूर खे जेको आहे घर घर वञी करे पुॼायो, ॻोठ ॻोठ वञी वसी पुॼायो वञी करे। सरमद सिंधी अमर आहे असां लाइ। असां घणा इहे असां अबा ॾाढा गुज़ारे विया, असांखे यादि बि न हूंदा, पर सरमद सिंधी असांखे यादि आहे। उहो इन करे यादि आहे जो हुन सैयद फ़िक्र खे अॻिते वञी वधायो। असां चंद रागी अहिड़ा हूंदा जेके सैयद फ़िक्र खे ॻाईंदा हूंदा, इहे चंद नी हुया जेके सैयद फ़िक्र खे ॻाईंदा हुया। अॼु उन्हनि मां शहीद जेको सरमद सिंधी आहे उहो असां लाइ अमर थियल आहे। असां शहीद सरमद सिंधीअ जी 27वीं वरसी जे मौक़े ते संदसि अबाणे ॻोठ प्रियाले में जेको आहे त मौजूदु आहियूं। अॼु सरमद सिंधी खे असां भेटा पेश करण लाइ ऐं ख़िराज अक़ीदत पेश करण लाइ अॼु मौजूदु आहियूं। सरमद सिंधी न सिर्फ़ु हिकिड़ो गुलूकार हुयो, पर सरमद सिंधी हिकु गुलूकार जे रूप में हिकु इनकलाबी लीडर बि हुयो, जंहिं पंहिंजे गीतनि जे सिलसिले में आवाज़ जे थ्रू मिठास आवाज़ जी मिठास जे थ्रू क़ौम में इनकलाब बर्पा कयो, क़ौम में शऊर बर्पा कयो, क़ौम में हिकिड़ो जेको आहे त शऊरी इल्मु शऊरी फ़िक्र पैदा कयो। अॼु उन अज़ीम जेको आहे त फ़र्द जे जेको आहे त अबाणे धरतीअ ते अॼु असां उनखे सलाम पेश कयूं था पिया ऐं इहो वचन कयूं था पिया त जेको उनजी प्रचार हुई ऐं उनजी जेकी सोच हुई उहा ता क़यामत ताईं मौजूदु रहंदी। कैमरा टीम सां गॾु मुश्ताक अहमद सोलंकी, पाकिस्तान न्यूज़ TV प्रियालो।